अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन अम्मा बअदु व खरज बिक़ौलिहि मशरूतुन बिन्नियति इज़ालतुन निजासति अनिस सौबि वल बदनि व गैरिहिमा फ़इन्न नियत लैसत शर्तन फ़ी तहक्कुक़िही। अॼु असांजो किताबे लुमा जो ॿियो दर्स आहे ऐं असां जीअं पहिरें दर्स में अर्ज़ु ख़िदमत कयो त जिते अहम नुकात हूंदा ज़रूरु असां उन जी तफ़सील बयानु कंदासीं। पर असांजो मक़सदु ऐं हदफ़ किताब लुमा खे पंहिंजी सलीस सिंधी ज़ुबान में मुख़्तलिफ़ पंहिंजे हिकु मुमताज़ अंदाज़ में तर्जुमे ऐं मतालबनि खे वाज़े रोशन करे बयानु करणु ऐं असांजे जेको आहे सो सिंधी तुलाब किराम जी ख़िदमत में जेको आहे सो ही दर्स पेश ख़िदमत करणु आहे। सो इबारत पढ़ंदा हलूं था ऐं जिते ज़रूरत हूंदी कंहिं नुक़्ते जी ज़रूरु असां उन जी वज़ाहत कंदासीं। व खरज बिक़ौलिहि मशरूतुन बिन्नियति, साईं फरमाइनि था त तहारत जी तारीफ़ में साईं जेको फरमायो त मशरूतुन बिन्नियति, त तहारत उहा जेका मशरूत बिन्नियत आहे, यानी तहारत उहा जंहिं मंझि नियत जेका आहे सा उहा शर्त आहे। हाणे इन क़ैद जे ज़रिए सां साईं फरमाइनि था इज़ालतुन निजासति अन सौबि वल बदनि, त कपिड़े ऐं बदन जी जेका निजाज़त उनखे दूरि करणु उहा जेका आहे सा ख़ारिज थी वेंदी। उहा गैर मां अहिड़े तरीक़े सां ॿियूं मिसालूं असां ॾेई सघूं था, मसलन कालीन जी मिसाल ॾेई सघूं था, फ़र्श वग़ैरह जी मिसाल ॾेई सघूं था, दीवार जी मिसाल ॾेई सघूं था। अगरि इहे निजस थी वञनि, उन तां निजाज़त खे हटायो वञे त हिन क़ैद जे ज़रिए सां इहे जेके बि जेके सुतारतूं उहे ख़ारिज आहिनि, छो जो उन मंझि जेका आहे सा नियत शर्त कोन हूंदी आहे। फ़इन्न नियत लैसत शर्तन फ़ी तहक़ुक़, साईं फरमाइनि था इन जे तहक़ुक़ में यानी इन्हनि खे पाक करण में जेको सो इन्हनि तां अहिड़नि अशियाउनि तां निजासत खे हटाइण दूरि करण जे लाइ नियत जेका आहे सा उहा शर्त न आहे। हा, जेकॾहिं नियत जेका आहे सा अगरि हू करे इन एतबार सां अगरि उहो सवाब थो हासिलु करणु चाहे, यानी कुर्ब इलाही थो हासिलु करणु चाहे, त पोइ नियत करे त पोइ हुनखे जेको सवाब हासिलु थींदो। इन एतबार सां साईं फरमाइनि था व इन उश्तोरे तत फ़ी कमाल ई व तरतु बिस्सवाब अला फ़ेल ही, अगरि हू कमाल ऐं उन फ़ेल खे अगरि हू कमाल ऐं सवाब चाहे थो ऐं हुन फ़ेल जे जेको हुन फ़ेल जे अंजाम ॾियण ते मुरतब आहे, त पोइ जेको आहे सो नियत करे त नियत कंदो ऐं उन खां बाद में उहो जेको आहे सो फ़ेल सर अंजाम ॾींदो। मसलन जिस्म सां या लिबास तां जेको आहे सो निजाज़त हटाईंदो नियत करे, त पोइ जेको आहे सो हिनखे सवाब हासिलु थींदो। लेकिन दर असुल नियत शर्त कोन्हे, उन जे करे तहारत जी क़ैद खां तहारत जी तारीफ़ खां ई जेके आहिनि ख़ारिज आहिनि। व बक़ियत तहारत सलासतु मुंदरजतन फ़ी तारीफ़, साईं फरमाइनि था बाक़ी जेके टे तहारतूं आहिनि उहे असांजी हिन तारीफ़ में दाख़िल आहिनि। माना टे तहारतुनि मंझां मुराद यानी वुज़ू ऐं गुस्ल ऐं तयम्मुम आहे। वाजिबतन व मंदूबतन मुबीहतन व गैर मुबीहतिन, साईं फरमाइनि था चाहे पोइ इहे टे तहारतूं वाजिबा हुजनि, मंदूबा हुजनि ऐं उन्हनि मंझां पोइ हर हिकु जेका आहे सा हिकिड़ी मुबीहा हूंदी आहे, ॿी गैर मुबीहा। मुबीहा चवंदा आहिनि यानी जंहिं तहारत खे सर अंजाम ॾियण खां बाद में तव्हां उन जे ज़रिए सां निमाज़ पढ़ी सघो था। गैर मुबीहा यानी जिन्हनि मसलन गुस्ल करण खां अहिड़ा गुस्ल जिन या अहिड़ा वुज़ू जिन खे करण खां बाद में तव्हां निमाज़ नथा पढ़ी सघो, सो इन खे चवंदा आहिनि गैर मुबीहा। बिल्कुलु आसान, जिते नुक़्ते जी ज़रूरत हूंदी उते ज़रूरु असां जेको उन नुक़्ते जी वज़ाहत कंदासीं। हाणे इहो तॾहिं इन उरीद बितहूरे मुतलकुल माए वल अर्ज़े, अगरि तूं इरादो करीं इन उरीद बितहूरे मुतलकुल माए वल अर्ज़, जॾहिं इरादो कयो वञे तहूर मंझां मुतलक़ मा ऐं अर्ज़, त पोइ जेके आहिनि सो ही टई तहारतूं असांजी जेको आहे सो तारीफ़ में दाख़िल आहिनि। कमा हुआ ज़ाहिर, जीअं साईं फरमाइनि था बिल्कुलु इहा जेको वाज़े ऐं रोशन ॻाल्हि आहे। पर हाणे जेको आहे इन तारीफ़ ते चारि इश्काल वार थियनि था। शहीद अव्वल जेका तारीफ़ कई आहे उहा इबारत हुई शहीद अव्वल जी। साईं फरमाए थो वही न हिज़न, अगरि इहा ई मुराद आहे मुतलक़ यानी मा ऐं अर्ज़ अगरि तहूर मंझां मुराद आहे, त पोइ चारि इश्काल हिन तारीफ़ ते वाक़ई थियनि था। हालांकि ॿिया बि इश्काल वार थी सघंदा, लेकिन साईं ते जेके सो चारि मज़कूर कया आहिनि।
वहीन हिज़न माना इहा मुतलक़ जेॾी महिल तहूर मंझां तव्हां मुराद वठंदव फ़फ़ीहे इख़्तारो त पोइ इन मंझि जेको इश्काल आहे कहिड़ो इश्काल आहे इख़्तारो मुज़ाफ़ बि माना इश्काल अनल मुराद मिना पहिरियों इश्काल इहो आहे त पोइ इन मंझां मुराद इहो थींदी हो अमो मिनल मुबीअ लिसलात इहो आम आहे मुबी लिसलात खां यानी उहे तारतूं चाहे मुबी लिसलात हुजनि चाहे मुबी लिसलात न हुजनि मसलन अहिड़ा गुसल जिन्हनि खे यानी अंजाम ॾियण खां बाद में निमाज़ पढ़ी सघी थो या अहिड़ा गुसल जिन्हनि खे अंजाम ॾियण खां बाद में निमाज़ नथो पढ़ी सघी ॿिन्हिनि खे ई जेका तारीफ़ शामिल आहे हाणे एतिराज़ इन एतबार सां आहे त फ़ुक़हा जेका तारीफ़ कंदा आहिनि तारीफ़ तहारत जी उहा तारीफ़ हीअ आहे त उहा तहारत उहा जेका मुबी लिसलात हुजे माना गुसल करण खां बाद या वुज़ू करण खां बाद में असां निमाज़ पढ़ी सघूं त उनखे चवंदा आहिनि मुबी लिसलात त लिहाज़ा हीअ उनखां आम आहे तो साईं ख़ुदि फ़रमाइनि था वह ख़िलाफ़ो इस्तिलाहिल अक्सरीन व मिनहुमुल मुसन्निफ़ु फ़ी ग़ैर हाज़िल किताब त पोइ इहा तारीफ़ जेका आहे अक्सर फ़ुक़हा जे इस्तिलाह जे बरख़िलाफ़ जॾहिं हू तार जी इस्तिलाह इस्तेमालु कंदा आहिनि उन मञा मुराद मुबी लिसलात हूंदो आहे ऐं साईं ते जेका आहे शहीद अव्वल जेका आहे उहा हिते तारीफ़ आम कई आहे मुबी ऐं ग़ैर मुबी ॿिन्हिनि खे जेको शामिल आहे ऐं साईं फ़रमाइनि था वह मिनहुमुल मुसन्निफ़ु फ़ी ग़ैर हाज़िल किताब हिन किताब लुमा खां अलावा किताब दुरूस में ख़ुदि शहीद अव्वल जेको आहे यानी मुसन्निफ़ जेको आहे उहो ख़ुदि जेको आहे सो उते तारीफ़ उहा कई आहे यानी मुबी लिसलात हिते अची जेका त तारीफ़ आम कई आहे इहो पहिरियों इश्काल आहे औ युंतक़ज़ो फ़ी तर्दिही बिल गुस्ल अल मंदूबे वल वुज़ूए ग़ैर राफ़े मिनहु व तयम्मुम बदलन मिनहुमा इनकील बिही बिल्कुलु आसान तर्जुमे सां साईं फ़रमाइनि था ॿियो इश्काल हाणे ॿियो इश्काल हीउ वारो थींदो त गुस्ल मंदूबा जे ज़रिए सां या अहिड़ो वुज़ू जेको हदस खे दूरि न करे जी मिसाल हाइज़ा औरत जो वुज़ू करणु ज़िक्र इलाही जे लाइ हाणे उहो मुबी लिसलात न थियो पर हीअ जेका तारीफ़ उन खे शामिल आहे या न छो जो उन में नियत शर्त आहे या न या गुस्ल जेका मंदूबा आहिनि उन्हनि में नियत शर्त आहे या न नियत आहे पर उहे मुबी लिसलात न आहिनि सो माना हीअ तारीफ़ जेका आहे सा इन एतबार जे ज़रिए सां बि टुटियो थी वञे ऐं उन्हनि खे बि शामिल आहे व तयम्मुम में बदलम मिनहुमा इनकील ऐं इन्हनि ॿिन्हिनि जे बदिले यानी गुस्ल मंदूबा ऐं वुज़ू मंदूबा उहो बि मुस्तहब हाइज़ा औरत जे लाइ इन्हनि ॿिन्हिनि जे बदिले अगरि असां हिन ॻाल्हि जा क़ाइल थियूं त करे सघे माना थी सघे थो यानी हीउ नुक़्तो इन कील बेही जो नुक़्तो इन ॻाल्हि जी तरफ़ आहे त फ़ुक़हा बाज़ क़ाइल न आहिनि त इन्हनि मुस्तहब वुज़ू ऐं मुस्तहब गुस्ल जे बदिले तयम्मुम थींदो आहे न बाज़ फ़ुक़हा क़ाइल न आहिनि ऐं बाज़ फ़ुक़हा क़ाइल आहिनि साईं फ़रमायो त असां उन्हनि फ़ुक़हा जे गिरोह मञा थियूं जेके क़ाइल आहिनि त पोइ माना इहे जेके टे असां जेके उमूर बयानु कया इन्हनि जे ज़रिए सां तव्हांजी तारीफ़ टुटियो थी वञे उहा मुबी लिसलात न आहिनि जॾहिं त तारीफ़ उहा जेका मुबी लिसलात हुजे तहारत उहा जेका मुबी लिसलात हुजे पोइ तव्हांजी इहा जेका तारीफ़ टुटियो थी वञे इहो ॿियो इश्काल उहा युंतक़ज़ो फ़ी तर्दी आइज़न अहिड़े तरीक़े सां साईं फ़रमाइनि था हीअ बि इश्काल थिए थो इन जे ज़रिए सां बि इहा तारीफ़ जेका आहे सा टुटियो थी वञे मसलन बि अब आज़ कुल वाहिद मिन सलासत मुतलक़न मां मुराद यानी चाहे पोइ उहो पाणी हुजे चाहे उन जे बदिले तयम्मुम ॿिन्हिनि खे शामिल मुतलक़नि जी तरफ़ जो इशारो ॾेई हाणे इहे जेके टे मसलन वुज़ू ऐं तयम्मुम ऐं जेको आहे सो गुस्ल इन्हनि टिन्हनि में अगरि हिकु यानी बाज़ अज्ज़ा खे नियत जे ज़रिए सां अगरि धोतो वञे या उन्हनि खे बाज़ अज्ज़ा जो जेको आहे सो नियत करे तयम्मुम कयो वञे मिटी जे ज़रिए सां त पोइ आया इहा जेका आहे तारत मुबी लिसलात थी छो त जॾहिं त मुसनफ़ जी मुराद ई न आहे मुबी लिसलात न आहे छो जो मुबी सलात तॾहिं थींदी जॾहिं उहो कुल जेको आहे सो कुल उन नियत सां उहो थिए तॾहिं वञी उहो जेको आहे सो मुबी लिसलात थींदो हाणे बाज़ अज्ज़ा खे तो नियत करे जो धोतो त पोइ इहो मुबी लिसलात न थियो लेकिन तारत तोखे नियत ज़रूरु करणी आहे सो इहो इश्काल वारो थियो त फ़इन्नहु इस्तेमालुन लितहूर मशरूतुन बिनियत मा अन्नहु ला युसम्मा तहारतन साईं फ़रमाइनि था त पोइ इहो जेको इस्तेमालु आहे बाज़ अज्ज़ा जो टिन्हनि ई तहारतुनि में इहो तौर मशरूतुन बिनियत आहे जॾहिं त इनखे तारत कोन थो चयो वञे तारत तॾहिं बाबा जॾहिं कुल थींदी तॾहिं माना वुज़ू तूं करी थो निमाज़ जे लाइ हाणे मुंहुं धोए थो छॾे ॾिनो नियत करे आया इहो तुंहिंजो जेको सो निमाज़ जे लाइ मुबी थियो न जेसी ताणी मुंहुं धोअण खां बाद में पंहिंजूं ॿई जेके आहिनि सो मराफ़िक हथनि ताणी धोअण खां बाद में मसो करण खां बाद में जेको सो पोइ वञी तुंहिंजे लाइ मुबी लिसलात थींदो सो इहो बि इश्काल वारो थिए थो ऐं चोथों इश्काल जेको आहे बीमान लव नज़र ततीर सौबे व नहवे ई अहिड़े तरीक़े सां हिकु माण्हू जेको आहे सो मसइलनि कालीन खे दीवार खे या सौब खे
जेको आहे सो धोअण जे लाइ नज़र थो करे मिन निजासत ना वियनि माना निजासत खां पाक करण जे लाइ। ऐं पोइ उनजी जेका आहे अगरि उहा इन नज़र मुनाक़िद छो ले रुझान ई साईं फरमाइनि था त पोइ इहा नज़र बि जेका आहे मुनाक़िद थींदी, छो जो इहा रुझान बि शरी आहे। हाणे ले रुझान इन करे चयो वियो त यानी शरीयत में उन ॻाल्हि जो रुझान हुजे उन जी जेका त नज़र सही थींदी। मुसावीअ तरवैन हुजे या मसलन मर्जू जो जेको तरफ़ आहे मसलन उहो जेको यानी ग़ालिब हुजे त उन सूरत में उहा नज़र ई वाक़ई न थींदी। इन जी तरफ़ इशारो आहे जेको किताब नज़र में वञी इन जी वज़ाहत सां पढ़ंदासीं। सो साईं फरमाइनि था इन जी इहा नज़र जेका त मुनक़िद थी वेंदी त पोइ आया इहो मुबील सलाह थियो या न, मुबील सलाह त न थियो। इहो चोथों इश्काल। इहे 4 इश्काल हाणे इहे मंतिक जे एतबार सां यानी तारीफ़ उहा जेका जामे अफ़राद ऐं माने अगियार हुजे। इहा आख़िरी में आउं नुक़्तो ॾेई रहियो आहियां ऐं त हिते न तारीफ़ जामे अफ़राद आहे न वरी माने अगियार आहे। सो इन एतबार सां 4 एतिराज़ हिन तारीफ़ ते साईं फरमाइनि था वाक़ई थियनि था। व मा ज़ालिक वरी शहीद साईं फरमाइनि था हाँ इन्हनि इश्कालनि जे बावजूदि इहो ज़ालिक जो इशारो इन्हनि इश्कालात अरबा जी तरफ़ आहे। फ़हुआ मिन अजबद तारीफ़ात ही तारीफ़ वरी बि यानी 72 तारीफ़ुनि मज़ा आहे ऐं सुठी जेके तारीफ़ुनि मज़ा आहे माना हिते इन अजबद चवण जो मक़सदु हिन तारीफ़ ते बाबा वरी बि घटि इश्काल आहिनि। फ़ुक़हा जूं कुझु उहे तारीफ़ूं आहिनि जिन्हनि ते तमामु घणा इश्काल 10 12 12 15 15 20 सो हिते अजबद मां मुरादी आहे छो जो कसरत माजरे तो अलह मिन नुक़ूद फ़ी हाज़िल बाब जो हिन बाब में यानी हिन बाब मां मुराद वरी यानी हिन तारत जी तारीफ़ जे बाब में यानी जॾहिं असां तारीफ़ कंदासीं तारत जी त पोइ साईं फरमाइनि था त पोइ उलमान जेका तारीफ़ कई उन्हनि ते तमामु घणा एतिराज़ नुक़ूद बि माना एतिराज़ इश्कालात आहिनि। पर हीअ जेका तारीफ़ जेका शहीद अव्वल रहमतुल्लाह अलैह कई हिन ते एतिराज़ घटि आहिनि। सो इन जे करे ही वरी बि अजबद तारीफ़ात में जाए माना उहा तारीफ़ जंहिं ते इश्काल घटि आहिनि। हीअ असांजो ॿियो दर्सो हिते असां रखूं था ऐं इंशाअल्लाह टियों दर्स व तहूर बि फ़तिता होल माउ व तुराब इंशाअल्लाह सुभाणे इब्तिदा कंदासीं। वस्सलाम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।